ईअं त सिंध में सिंधी ॿोली हज़ार सालनि खां ॻाल्हाई वेंदी हुई। 1853 खां पहिरियों 4 सिंधी लिपियूं कमांदियूं वेंदियूं हुयूं। सिंधी पंडित सिंधी देवनागरी में लिखंदा हुया। सिंधी धार्मिक ग्रंथ गुरमुखी लिपि में छपिया वेंदा हुआ। धंधनि जो हिसाब किताब हटवाणकी या जंहिंखे खुदावादी बि चइबो आहे उन में कयो वेंदो हुयो। सरकारी लिखा पढ़ी अरबी लिपीअ में कई वेंदी हुई। इन्हनि मां का बि लिपि कोई स्टैंडर्ड फॉलो न कंदी हुई। मतलब हिक जे लिखियल खे ॿिए खे पढ़ण में का तकलीफ़ अची सघंदी आहे, जंहिंजे करे ॾिठो वञे त 1853 खां पहिरियों कोई ख़ासि सिंधी लिटरेचर बि न लिखियो वियो। जॾहिं 1851 में सर हेनरी बाटल फेरेट खे सिंध जो कमिश्नर करे मोकिलियो वियो त हुन खे अलॻि अलॻि सिंधी लिपियुनि में कमु सही न लॻो। 1853 जे हिक कोर्ट ऑर्डर मुताबिक़ हुन पंहिंजे असिस्टेंट BH एलिस जी मदद सां 8 एक्सपर्ट्स जी हिक कमिटी ठाही, जंहिंजो कमु हो सिंधी ॿोलीअ खे स्टैंडर्डाइज़ करणु ऐं उनखे सवलो करणु ताकि सिंधी ॿोली सिंध में सभिनी खे कंपलसरी पढ़ाई वञे। इहो तव्हां हिन ओरिजिनल लेटर जे कॉपीअ में बि ॾिसी सघो था। कमिटी में घणेई बहस ऐं तकरार थिया। आख़िरकार 3 महीननि खां पोइ कमिटी जो ठाह थियो ऐं उन खां पोइ छा थियो तव्हां पार्ट 2 में ॾिसी सघो था। अॼु ही इंस्टाग्राम ते रेडियो सिंधी खे फॉलो करियो जिते तव्हां हिन जो पार्ट 2 ॾिसी सघंदा। जय झूलेलाल।